अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहियो आहे चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंदजी। सिंध जे मशहूर सूफ़ी रागी साजिद अली सोलंकी जे जनम ॾींहं जो केक काटियो वियो। नामवर अदीबनि, शाइरनि, फनकारनि जी शिरकत। नवालिमत शहर में संगीत नगर में सिंध जे मशहूर सूफ़ी फनकार अली बिरादर्स जे साजिद अली सोलंकी जी जनम ॾींहं जी तक़रीब मल्हाई वई। तक़रीब ख़िताब कंदे मशहूर शाइर अदीब माशूक धारे जो चयो त साजिद सोलंकी सिंध जो इंतहाई सुहिणो रागी आहे। साजिद न रुगो पंहिंजे सूरत में सुहिणो आहे पर पंहिंजे सभा में इखलाक में किरदार में सुहिणो आहे। संदसि सभा मिस्री माखीअ वांगुरु आहे। संदसि सदा बहार टहक ॾिसी ख़ुशी थींदी आहे। शाइर शाहनवाज़ ख़ासकेली ख़िताब कंदे चयो त साजिद सोलंकी सिंध जो उहो नौजवान रागी आहे जंहिं थोरे अरसे में वॾी महिनत रियाज़ करे कंपोज़िशन बि पाण करे राग जे दुनिया में मुनफरद हैसियत ठाही आहे। प्रेस क्लब ऐं शहरी एक्शन कमेटी नवाब अली मोहम्मद जे सदर यूसुफ रिंद, सीनियर सहाफ़ी मुजतबा जोकियो, शाइर शबीर सियाल, अदीब इमरान अली चांडियो, शाइर इमरान लतीफ़ी, ॾे तोड़े परॾेही मशहूर सूफ़ी फनकार फ़क़ीर उस्मान सोलंकी जे फर्ज़ंद मंज़ूर सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िरी में जनम ॾींहं जो केक पिणु काटियो वियो। HR JD न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।